अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। शाह जे मशीन वरसां ॻोठ वलीराणी सोलंगी में सूफ़ी बुजुर्ग सैयद एहसन शाह गाज़ी जे मक़बरे जो तामीराती कम जी इफ्तिताही तक़रीब थी गुज़री, जंहिंजो इफ्तिताह दरगाह शाह अवैस जे गाज़ी नशीन सैयद इनायत अली शाह कयो। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर रहीम सोलंकी जी ख़बर मूजिब उन मौक़े ते दरगाह शाह अवैस जे गादी नशीन सैयद इनायत अली शाह, SDP अगवान डॉक्टर ज़ाकिर हुसैन सोलंकी, दरगाह जे मतोला फ़कीर अब्दुल गफूर, फ़कीर गुल हसन, गुलाम हुसैन समेत ॿियनि गॾिजी सैयद एहसन शाह जे मज़ार ते चादर चाढ़े मुल्क जी ख़ुशहाली लाइ दुआ घुरी। दरगाह जे सहन में सूफ़ियाणी महफ़िल मौसीक़ी में सूफ़ी फ़नकारनि एजाज़ अली जावरी, फ़कीर सादिक अली ऐं ॿियनि सूफ़ी शाइरनि जा कलाम ॻाए ॿुधंदड़नि खे झुमाए छॾियो। तॾहिं त दरगाह जे अंगण में फ़कीरनि झूमियूं पातियूं। उन मौक़े ते सैयद इनायत अली शाह ऐं डॉक्टर ज़ाकिर हुसैन सोलंकी चयो त सूफ़ी बुज़ुर्गनि अमुन ऐं प्यार जो पैगाम ॾिनो आहे ऐं हक़ सच ते हलण जी हिदायत कई आहे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।